नाज़रीन ख़बर शामिल कंदा हलूं खानपुरमहर न्यूज़ जे रिपोर्टर नवाब अली मीरानी जे रिपोर्ट मुताबिक़ खानपुरमहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में माकड़ ते ज़ाब्तो न अची सघियो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में माकड़ पहुतल। माकड़ केतिरनि ई एकड़नि ते ताज़ो पोखियल कणक समेत मुख़्तलिफ़ फसल खाई चट करे छॾिया। मुतासिर ॻोठाणनि जो एहतिजाज। माकड़ जे ख़ात्मे लाइ फौरी उपाउ वठण जो मुतालबो। खानपुरमहर ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में माकड़ तबाहियूं करे छॾियूं आहिनि। खानपुरमहर भरपासे वाई घोटो जे ॻोठ महमूद पिताफ़ीअ में माकड़ जा कटक लथल आहिनि, जंहिं केतिरनि ई एकड़नि ते पोखियल कणक, लूसण, गाह ऐं ॿिया फसल तोड़े वणनि खे खाई नास करे छॾियो आहे, जंहिं सबबि आबादगारनि खे लख रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। जॾहिं त लाॻापियल खाते तोड़े सिंध हुकूमत माकड़ जे ख़ात्मे लाइ के बि जोगा क़दम नाहिनि खंया। होॾां हुन हवाले सां ॻोठ महमूद पिताफ़ी जे रहवासी मुतासिर ॻोठाणनि गुलज़मान पिताफ़ी, मोहम्मद पनाह गॾाणी, मुख़्तियार गॾाणी, मोहम्मद रफ़ीक पिताफ़ी, शबीर अहमद गबूर, अब्दुरहीम गॾाणी, रफ़ीक गोपांग, मोहम्मद रमज़ान गॾाणी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मुतासिर ॻोठाणनि ॿुधायो त असांजे इलाइक़े में केतिरे अरसे खां माकड़ मौजूदु आहे, पर ज़िले इंतिज़ामिया तोड़े सिंध हुकूमत माकड़ जे ख़ात्मे लाइ के बि जोगा उपाउ नाहिनि वरिता। हुननि चयो त माकड़ हमला करे असांजा केतिरनि ई एकड़नि ते ताज़ी पोखियल कणक समेत मुख़्तलिफ़ फसल खाई नास करे छॾिया आहिनि। उन खां अलावा माकड़ वणनि ऐं ॿूटनि खे पिणु नुक़सानु पहुचायो आहे, जंहिं सबबि असांजो लखे रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। पर सिंध हुकूमत हिन महिल ताईं असांजी का बि वाहर नाहे कई, जेका वॾी नाइंसाफ़ी आहे। ॻोठाणनि ॿुधायो त असीं पंहिंजी मदद पाण तहत माकड़ खे भॼाइण लाइ टीन ऐं थाल वॼाए माकड़ खे भॼाइण जी कोशिश करे रहिया आहियूं, पर माकड़ असांजे वस खां वधीक आहे। मुतासिरनि सिंध हुकूमत तोड़े ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त माकड़ जे ख़ात्मे लाइ फौरी जोगा क़दम खणी फौरी तौर हवाई जहाज़ वसीले फुहारो कराए वञे त जीअं असां नुक़सान खां बची सघूं ऐं असांजी थियल नुक़सान जो ज़िले हुकूमत ऐं सिंध हुकूमत इज़ालो करे, छाकाणि त असांजो समूरो गुज़र सफ़र इन फसल ते आहे। फुटनि जो फसल अछी मख खाई तबाह करे छॾियो ऐं मथां वरी माकड़ कणक जो फसल खाई तबाह